सॼो मिल्कियत घुराए उन्हनि खे विराए छॾींदो आहे, सभिनि खे पंहिंजो हिसो ॾेई छॾींदो आहे। हिकिड़ो हीरो हूंदो आहे, उहो रखंदो आहे, चई तव्हां टिनिनि मां जेको बहितरीनु अमल कंदो हीरो मां उनखे ॾींदुसि, ऐं इन लाइ तव्हांखे कुझु मोहलत ॾियां थो, महीनो हफ़्तो ॾेढ आहे, तव्हां ट्राए कयो, पोइ तव्हां पंहिंजो अमल अची मूंखे ॿुधायो त मां उहो हीरो इनाम तौरु उनखे पेश कयां। हा, टई छोकिरा निकिरी पवंदा आहिनि, हथ पेर हणंदा आहिनि, चंद ॾींहं गुज़रंदा आहिनि करम बख्शी साहिबु। मीर साहिबु पोइ हलंदे हलंदे अची पंहिंजे वाल साहिब वटि पेश थींदा आहिनि, बाबा मां अहिड़ो अमल कयो, मां चयो हीरो तव्हां ॿुधंदो ॻाल्हि त हीरो मूंखे ॾेई छॾींदो। चई पुट ॿुधाए, चई बाबा हमरा मूं वटि रखी वियो दीनार हेतिरा पैसा वलर, पर को बि शाहिद न हुयो, को माण्हू ई न हुयो, जेकॾहिं मां हुनजा पैसा हड़प कयां हा त करे सघां पियो, उनजे बावजूद बि मां हुनखे पैसा उहे सभु दीनार मोटाए ॾिनमि, वलर पैसा हुया। चई इहो इख़लाक़ी फ़र्ज़ु हुयो, तव्हां हुनखे मोटाए ॾिनो, तव्हां हिन हीरे जा हक़दार न आहियो। वरी ॿियो पुटु हूंदो आहे, चई बाबा न ई करे सघे, पुटु ॿुधाए। हा, उहो नंढिड़ो चवंदो आहे त बाबा हिकु अमड़ हुई, हुनखे न बचायो, मां पंहिंजो माना सिर पंहिंजे हथ ते खणी गुल ॾेई हुनखे बचाइण में बचो खणी पेश कयोमांसि, अमड़ ख़ुशि थी वई, बचो मोटाए ॾिनोमांसि, दुआऊं थी वियूं, माण्हुनि वाह वाह कयो, बेहाल वाल इहो हीरो। चई न इहो इंसानियत तुंहिंजे मथां फ़र्ज़ु हुयो, तो साह हुन बचाए हुनखे ॾिनई, इहो इंसानियत जो फ़र्ज़ु हुयो, हिन जो हक़दार न आहे। ॿिए खां पुछा कंदो आहे।